थरकुल ब्लॉक 2 ते स्क्रैप जी चोरी कराने जे इल्ज़ाम हेठि डिस्को कंपनी में चौकीदारी कंदड़ पुरोहित ॻोठ गोड़ाणो लॻ खोखर तड़ जे रवासी ग़ुलाम क़ादिर वलद हुसैन खोखर खे कंपनी जे कमांडोज़ पारां पकड़े पूरा 10 ॾींहं यरगमाल बणाए चोरी जो ॾोहो ज़बरदस्ती मञाइण लाइ वशाण तशद जो निशान बणाइण जो इंकशाफ थियो आहे। नौजवान जे पीउ पारां एहतजाज करण बाद मुतासिर नौजवान समेत 11 ॼणनि ते चोरी जो केस दाख़िल करे बाद में उन्हनि जी इस्लामकोट थाणे ते गिरफ़्तारी जारी कई वई। इन सिलसिले में मुतासिर नौजवान ग़ुलाम क़ादिर खोखर ऐं पीउ हुसैन खोखर अदालत मां ज़मानत कराइण बाद दाह खणी प्रेस क्लब इस्लामकोट पहुता, जिते नौजवान ग़ुलाम क़ादिर पारां पाण ते थियल तशद जा निशान ॾेखारे विया। मुतासिर नौजवान ग़ुलाम क़ादिर खोखर दाहींदे चयो त हू ब्लॉक 2 ते डिस्को कंपनी में चौकीदारी कंदो हो। गुज़िरियल 11 जुलाई ते हुनखे कंपनी में कमु कंदड़ कमांडोज़ स्क्रैप चोरी करण जे इल्ज़ाम हेठि खणी विया ऐं हुन सां गॾु 4-5 ॿिया बि मज़ूर बि हुआ। पूरा 10 ॾींहं मोबाइल फ़ोन फुर करे छॾियाऊं, मानी बि न ॾींदा हुआ। नेठि हुन समेत ॿियनि 11 ॼणनि ते चोरी जो कूड़ो केस दाख़िल करायो वियो। मूंखे खणी विया कमांडो वारा, पोइ त जेको आहे सो मूंखे ज़ोरी मारे, ज़ोरी मञाए चयूं हीउ खजी वियो आहे, हू खजी वियो आहे, 2000 तार खजी विया, मीटर बैटरियूं खजी वियूं आहिनि, 32 बैटरियूं खजी वियूं आहिनि। पोइ मूंखे ज़ोरी मारियऊं, हुते 11 तारीख़ मूंखे खणी विया हुतां। पोइ ज़ोरी मूंखे हुते 8-10 ॾींहं हुते पूरे कुटियऊं बि, हुते मञायूं मूंखे ज़ोरी। पोइ मूंखे हुतां SHO साहिबु आयो, वठी वियो। जॾहिं मुंहिंजे माइटनि पोयां ॾोड़ कयो तॾहिं मूंखे हुतां ॾिनऊं SHO खे। PS सलामकोट तां फ़ोन आई त ग़ुलाम क़ादिर जो ज़मानत वञी खणायो त FIR थी वई आहे। ऐं ग़ुलाम क़ादिर जो सुबुह जो आयुसि PS ते चयूं वियो हलियो कोर्ट ते, जेल वियो हलियो। वॾे मुंशी ॿुधायो जेल वियो हलियो। ठीकु आहे, जेल ते वियुसि, हुते को ग़ुलाम क़ादिर ॾिठो, मूं मिलियसि वञी। हिकिड़ो ॾींहुं वरी वापसि रिमांड खणी आया। ठीकु आहे, 20 तारीख़ FIR थी, 11 तारीख़ ते मुंहिंजो 12 तारीख़ ते पुटु गुम थियल हो। जेको 20 तारीख़ ते FIR थी, 20 तारीख़ 21 तारीख़ ते मूं मुंहिंजो पुटु ॾिठो। हुन चयो त हुननि इंसानियत जा लीका लताड़े वशाण तशदुद करे कानून हथ में खयो आहे। हुन मुतालबो कयो त उन्हनि सां इंसाफ़ कयो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।